नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा हो शिया बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र शिया बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा मस्जिद मंझां अहिड़ा ऐलान थींदा छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट ए मूं ते हुक्मरान थींदा हो जॾहिं जट जाहिल मूं चयो वधायां हिनखे सर रुॻी जट चयो हो जॾहिं जट जाहिल हुक्मरान थींदा छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा मतां धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदी मतां धीउ पढ़ाई जो गैरत न रहंदी कमज़ोर अहिड़ा जे ईमान थींदा हे कमज़ोर अहिड़ा जे ईमान थींदा छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं ए वरी वोट ॾींदड़ मां बि शरीक आहियां सर ए वरी वोट ॾींदड़ बनादान थींदा वरी वोट वॾेरा आहिनि यार आहिनि दोस्त आहिनि ॿाहूं था वधनि ए वरी वोट ॾींदड़ बनादान थींदा छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुक्मरान थींदा कंदे माफ़ थींदे मुनाफ़िक डिॿाई कंदे माठ हा कंदे माठ थींदे मुनाफ़िक डिॿाई तारीख़ में तो ते अरमान थींदा थोरो ॾांहुं विया न टेम ॻाल्हाई यादि आहे तारीख़ में तो ते अरमान थींदा छो कोन नसुलनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट मूं ते जॾहिं जट सभिनि ते जॾहिं जट धरतीअ ते हुक्मरान थींदा सभिनि में पढ़ियो शेर में मूं चयो न हिनखे तरन में ख़ुदा मुंहिंजो तरन में ॻाइबो 15 मिसराऊं सभु यादि करियो पर